तव्हांखे आगाह कंदा हलूं ठटे मां पुलिस इलाक़े में पुरस्कार नमूने फ़ौत थियल नौजवान वारो मामिलो। वाटसन पारां 6 कलाक धरणे बाद MPA रियाज़ शाह शिराज़ी धरणो ख़त्म कराए छॾियो। ब्रेकिंग न्यूज़ है असां शेयर कयूं पिया। SSP सां ॻाल्हि थी आहे। रियाज़ शाह शिराज़ी जो चवणु आहे त वारिस जी मर्ज़ी मूजिब केस दाख़िल थींदो। इलाक़े में पुरस्कार नमूने फ़ौत थियल नौजवान नूर मोहम्मद मल्ला जी जनाज़े नमाज़ छतो चंड में अदा कई वई। ब्रेकिंग न्यूज़ है असां शेयर कयूं पिया। ठटो मां पुलिस इलाक़े में पुरस्कार नमूने फ़ौत थियल नौजवान वारे मामले बाबति वारसन पारां 6 कलाक धरणे बाद MPA रियाज़ शाह शिराज़ी धरणो ख़त्म कराए छॾियो आहे। तव्हांखे ॿुधायूं पिया इलाक़े में पुरस्कार नमूने फ़ौत थियल नौजवान नूर मोहम्मद मल्ला जी जनाज़े नमाज़ छतो चंड में अदा कई वई आहे। अहम ख़बर आहे तव्हांखे ॿुधायूं पिया ठटो भरिसां पुलिस इलाक़े में पुरस्कार नमूने फ़ौत थियल नौजवान वारो मामिलो। वारसन पारां 6 कलाक धरणे बाद MPA रियाज़ शाह शिराज़ी पहुची धरणो ख़त्म कराए छॾियो आहे। राब्तो कयो आहे ठटे में रशीद जाकरो सां। रशीद, आगाह कजो मामले बाबति। हाँ जी, रात देर सां ठटे थाने जे इलाक़े में वाशरूम अंदर कैदी जो पुरस्कार फ़ौत थियण बाद वारसन रात खां थाने ते अॻियां एहतिजाज करण बाद मुसलसल अॼु सुबुह छतोचन में 6 कलाक लॻियल धरणे खे ठटे जे MPA सैयद रियाज़ हुसैन शाह शिराज़ी धरणे वारे हंधि पहुची वारस सां ॻाल्हियूं करे उन खां पोइ धरणो ख़त्म करायो। जॾहिं MPA रियाज़ शाह शिराज़ी जो चवणु हो त उहो SSP ठटे ऐं DIG सां ॻाल्हाए कंहिंखे इंसाफ़ ॾियारींदो ऐं मुलवस एहलकार जेके उनमें मुलवस थियनि था त उन्हनि जे ख़िलाफ़ क़त्ल जी FIR ज़रूरु कटाइबी। जी, महिरबानी जी अपडेट करण लाइ।